ठारूशाह रिपोर्ट उमदाद मजीदानो मूजिब रूरल हेल्थ सेंटर ठारूशाह में डॉक्टर की गैर हाजिरी में दावों की खोट खिलाफ शेयरिंग जो एहतजाजी मुजाहिरो जॾहिं त रूरल हेल्थ सेंटर ठारूशाह बाबत मीडिया सेंटर ठारूशाह ते ख़बरूं हलन खां पोइ अॼु DHO नौशरो फेरोज रूरल हेल्थ सेंटर ठारूशाह पहुची वियो। DHO मुज़ाहिरीन खे ख़ातिरी कराई त अस्पताल जा सब मसला हल कया वेंदा। DHO नौशरो फेरोज डॉक्टर असदुल्ला कलोड़ो रूरल हेल्थ सेंटर ठारूशाह के विजिट दौरान ड्यूटी ता गैर हाजिर रहंदड़ ड्यूटी डॉक्टर शाहनवाज नारे खिलाफ सेक्रेटरी हेल्थ के रिपोर्ट करण की ख़ातिरी कराई। DHO अस्पताल में दवाउन ऐं ॿियनि सहूलियतुनि जी खोट पुण ख़त्म करण की शहरीन खे ख़ातिरी कराई आहे। उन मौके ते शहरी इख्तियार अली सोलंकी कुफायत बहन अली जमा कलोड़ो GM सोलंकी ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त केतिरा ई मरीज़ डॉक्टर न हुजण करे अस्पताल में तड़पी फोत थी वञनि था। DHO की ख़ातिरी कराइण ते अॼोको एहतिजाज ख़त्म कयो वियो। DHO अस्पताल में बुनियादी सहूलियतुनि जा पूरा ऐं ड्यूटी डॉक्टरनि खे पाबंद न कयो त ॿीहर तहरीक हलाई वेंदी।